हाई अली बशदोर से गजल है अबाणन आसरे मिय जे अजा ओडा अड्या हुंदा अबाणन आसरे मिय जे अजा ओडा अड्या हुंदा घणा गड गाम गाउन ते अची घर घर गड्या हुंदा मथे ते खीर जू माटियूं मुसाफिर मिय वसंदे मथे ते खीर जू माटियूं मुसाफिर मिय वसंदे में अबाणा माल जे अग में करे आ उड्या हुंदा अबाणन आसरे मिय जे अजा ओडा अड्या हुंदा घणा गड गाम गाउन ते अची घर घर गड्या हुंदा और सा चवे मना मारन मंगा खोड़े कया मजबूत माड़िन मना मारन मंगा खोड़े कया मजबूत माड़िन खा छनन पासे छबर जे भर छना जोड़े छड्या हुंदा अबाणन आसरे मिय जे अजा ओडा अड्या हुंदा घणा गड गाम गाउन ते अची घर घर गड्या हुंदा और सा लथी सिक सोक सावक थी सुकार्यो मुल्क साणे जो लथी सिक सोक सावक थी सुकार्यो मुल्क साणे जो व्याजे सांग सा सांगी वरी सरचन सजा हुंदा अबाणन आसरे मिय जे घणा अबाणन आसरे मिय जे अजा ओडा अड्या हुंदा घणा गड गाम गाउन ते अची घर घर गड्या हुंदा खुदा के खैर साथी राखी वण जा खेल खावड़ ते खुदा के खैर साथी राखी वण जा खेल खावड़ ते दिसी लस मिय जूं लारू लडा मारू लड्या हुंदा अबाणन आसरे मिय जे अजा ओडा अड्या हुंदा घणा गड गाम गाउन ते अची घर घर गड्या हुंदा हिते डंड डो केड़े में दिसां थी ॾींहं दुख वारा हिते डंड डो केड़े में दिसां थी ॾींहं दुख वारा हुते डोरथ चवे डोथी कबर रांदियूं कुॾया हुंदा अबाणन आसरे मिय जे अजा ओडा अड्या हुंदा घणा गाम गाउन ते अची घर घर गड्या हुंदा चेती न तू को मला साहब यो गदला न तू को मीर मारू ये वट मिटन मट ओहो न तू को मीर मारू ये वट मिटन मट भले बुण बुण कंदो पियो इनी मंज भेटन में भट अदा उमर मुलाद पखन माके पखिय पैगाम आंदो त मारूई तू की न माड़न ते को मिटन के मच है हण क्याड़ी केर दे कागज संदन के पवारन जो पुरदो अचे आऊं पुठी रीति वीरा ई मुनासिब ना त क्याड़ी केर दे कागज संदन के नजर मुझे न नवश ते दिसा थी त केड़ो आ सिटन जो सट मारूई लिखल चाहे जदा लिखियो ही तन त खरो मुझे खेत प्या गालियूं गाजू कन है सुम सरचन जो सद वेई सिटन सट हान नसु मुझस सेज ते भले सिज न उबरे अथम खुटको त खई चाले खटन खट मथम मिसरी है वतन वींदम न विसरी औ गणया थी गाटले गुड़ जे गिटन गट उमर जो कोट आउन सा उदारिया है चुआ कन सा करया है चाड़न चिटन चट बड़ा पैगाम पाड़े चन जो त चिट्ठी जाने चिट्टे अरबन तू चिटन के चट उमर जो कोट अहमद अज न आबाद कयो मालिन के मारवी जदा पिटन पट भले बुण बुण कंदो मंज पियो भिटन में भट न तू को मीर मारवी वट मिटन मट हाँ हुसैन हाने तो खाना बुधो मौलवी साहब जो गजल मौलवी साहब जो गजल है असा खां पोइ बि आलिम में अपर आधार पिया ईंदा असा खां पोइ बि आलिम में अपर आधार पिया ईंदा इन ई मैखान में मखमूर मल मुख्तियार पिया ईंदा कंदा के दौर दुनिया में करेंदा दीन ते दाइम कंदा के दौर दुनिया में करेंदा दीन ते दाइम इन परसी खसे साहिब सवे सालार पिया ईंदा असा खां पोइ बि आलिम में अपर आधार पिया ईंदा इन ई मैखान में मखमूर मल मुख्तियार पिया ईंदा मरी मसनंद छॾींदा हिकु ॼमी जा मोट थींदा मरी मसलन पुछंदा न बिल्कुल तो भर मां भार पिया ईंदा असा खां पोइ बि आलिम में अपर आधार पिया ईंदा इन ई मैखान में मखमूर मल मुख्तार पिया ईंदा न आमद मोए खुटे आलम उतां ई उभरंदो रहंदो न आमद मोए खुटे आलम उतां ई उभरंदो रहंदो नखट पोया नखट अणखुट नज़र निर्वार पिया ईंदा आलिम में अपर आधार पिया ईंदा इन ई महिरबानी